अॼु जो मुंहिंजो टॉपिक आहे ॿोली मुतबादिल ज़रियो, मुबाहिसे जो ज़रियो। कहिड़ी रीति असां जॾहिं फितरी तौर ते कंहिं बि इंसान खे तव्हां ॾिसंदव, गौर कंदासीं, उहो हर इंसान इहो चाहींदो आहे त जॾहिं मां पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कयां, मां जॾहिं पंहिंजी ॻाल्हि अॻिले ताईं पहुचायां, या को अहिड़ी मुंहिंजे दिमाग़ में, मुंहिंजे माइंड में का अहिड़ी शइ आहे जेका बिना रुंड कचे मां अॻिले ताईं पहुचायां, त हू हिकु तरन्नुम में, हिकु रिदम में, बिना कंहिं रुकावट जे ॻाल्हाईंदे 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 अणॼाणे में केतिरा ई मुतबादिल ॿोलियुनि जा लफ़्ज़ इस्तेमालु करे वेंदो आहे, जेका फितरी हिकिड़ो इंसान जे अंदरि इहो फितरी अमल आहे, जेके हू न चाहींदे बि जेतिरो बि असां हुन ते पाबंदियूं मिड़ूं, जेतिरा बि असां हुननि जे बारे में लेक्चर्स अनाउंस कयूं, कुझु बि करे वठूं, पर हू न चाहींदे बि हिन अमल खे रोके नथो सघे। ज़रूरु किथे न किथे असां ॿियनि ॿोलियुनि जा मुतबादिल लफ़्ज़ खणी करे पंहिंजी ॿोली खे अॻिते वधाईंदा आहियूं ऐं पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कंदा आहियूं। मूं प्रेज़ेंटेशन ठाही आहे जंहिंजे ज़रिए ॿुधाईंदसांव तव्हांखे। मुंहिंजो उनवान आहे ॿोली मुतबादिल मुबाहिसे जो ज़रियो, लैंग्वेज अ मीडियम ऑफ अल्टरनेटिव कम्युनिकेशन। कहिड़े तरीक़े सां हिकु इंसान फितरी तौर ते वेठे वेठे पंहिंजे ख़्यालनि जे दौरान ॿियनि ॿोलियुनि जो इस्तेमालु करे थो, ॿियनि ॿोलियुनि जे लफ़्ज़नि जो इस्तेमालु करे थो, पर उहो सुठी रीति पंहिंजे ॻाल्हि खे अॻिले ताईं पहुचाए थो। मुतबादिल ॿोली छा आहे? मूं ॿोली जी डेफिनेशन, मुतबादिल ॿोली जी डेफिनेशन जेका हिते आहे सा इहा आहे, मुतबादिल ॿोली हिकु ई वक़्त में को बि ॻाल्हाईंदड़ पंहिंजी ॻाल्हि खे पूरो करण लाइ ॿियनि ॿोलियुनि जे किन लफ़्ज़नि, जुमलनि, मुहावरनि ऐं लहजनि जो सहारो वठी पंहिंजी ॻाल्हि खे सुठी रीति ॿुधंदड़नि ताईं मुंतक़िल करे थो। इन ई अमल खे आलमी सतह ते मुतबादिल ॿोली अंग्रेज़ीअ में कोड स्विचिंग या कोड मिक्सिंग चइजे थो। जीअं थोरी देरि पहिरियां आदि साबिया पंहिंजे मौज़ू में बि कोड स्विचिंग जो ज़िक्र कयो हुयो। मुतबादिल ॿोली जेका असां इस्तेमालु कयूं था उनखे अंग्रेज़ीअ में कोड स्विचिंग चयो थो वञे। कोड, हिते कोड मां मुराद लैंग्वेज या वैराइटीज़। स्विचिंग यानी असां उन ई वक़्तु फितरी तौर ते इहो इंसान सां सानियो सम्झो या कुझु बि सम्झो आहे त हू पंहिंजी ॻाल्हि खे जॾहिं मुकमल कंदो आहे त उन वक़्तु फौरी तौर ते बिना कंहिं सोचण जे, बिना कुझु सम्झण जे उहो स्विच करे वठंदो आहे ॿियनि ॿोलियुनि जा लफ़्ज़। उनखे अंग्रेज़ी में कोड स्विचिंग चयो थो वञे ऐं कोड मिक्सिंग बि चयो थो वञे। कोड मिक्सिंग ऐं कोड स्विचिंग हिक ई सिके जा ॿ रुख आहिनि। मिक्सिंग जॾहिं असां कंहिं ॿी ॿोली जा लफ़्ज़ खणी करे पंहिंजी ॿोली में ऐड करे ऐं उन्हनि खे असां वाज़े तौर ते अॻिते पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार या जेको बि मौज़ू आहे असां उन्हनि खे अॻिते खणी था वञूं। सो हाणे बेसिकली थींदी कोड स्विचिंग या मुतबादिल ॿोलीअ जो इस्तेमालु किथे थो थिए? बिल्कुलु उते ई थींदो आहे जिथे बायलैंग्वलिज़म यानी हिकु इंसान बायलैंग्वल हुजे, ॿ ॿोलियूं सम्झंदड़ हुजे, ॿ ॿोलियूं ॻाल्हाईंदड़ हुजे, ॿिनि ॿोलियुनि में हू पंहिंजी राय ॿिए ताईं पहुचाए, उनखे बायलैंग्वलिज़म चवंदासीं। ऐं उनखां अलावा या उते ई थींदी आहे जिते मल्टीलिंग्वलिज़म हुजे। मल्टीलिंग्वलिज़म यानी घणियूं ॿोलियूं, जिते घणियूं ॿोलियूं ॻाल्हाईंदड़ हुजनि, घणियूं सकाफ़तूं मिक्स हुजनि, उते मल्टीलिंग्वलिज़म यानी कोड स्विचिंग मुतबादिल ॿोलीअ जो घणो इस्तेमालु थिए थो। नेक्स्ट प्लीज़। मुतबादिल ॿोली जॾहिं असां इस्तेमालु कंदा आहियूं त उनजा ॿ मुख्य तरीक़ा आहिनि। कहिड़ो? पहिरियों आहे इंट्रासेंटेंशनल। हिन अमल में मुखातिब ॻाल्हाइण दौरान धारियनि, जुमलनि, इस्तिलाहनि ऐं मुहावरनि जो इस्तेमालु कंदो आहे, जंहिंजी मिसाल मूं हिते ॾिनी आहे। जॾहिं असां ॻाल्हाईंदा आहियूं त असां जुमलनि में बि कोड स्विचिंग करे वेंदा आहियूं, लफ़्ज़ जी बि। अच्छा, जेका इंटरसेंटेंशनल आहे इहा क्लाउड लेवल ते थींदी आहे। जीअं हिन में थोरी मिस्टेक आहे, बहरहाल आउं हिते ई आहियां, ॻाल्हाईंदे ॻाल्हाईंदे असां कंहिंखे चई छॾियो आउं हिते ई आहियां, व्हाट हैपन, यानी असां पंहिंजी ॻाल्हि मुकमल बि कईसीं पर कंहिं ॿी ॿोलीअ जो असां सहारो बि वरितोसीं। उनखां अलावा असां वटि ॿियो आहे इंट्रावर्ट, जंहिंमें मुतबादिल ॿोली असां लफ़्ज़नि जे जिनजी मां हिते डेफिनेशन कोड कई आहे। ॻाल्हाईंदड़ हिन अमल ज़रिए पंहिंजी ॻाल्हि खे जारी रखंदे जुमलनि खे हर सूरत में पूरो करण लाइ मुख़्तलिफ़ ॿोलियुनि जे लफ़्ज़नि जो सहारो वठी पंहिंजी ॻाल्हि खे पूरो करण जी आज़ादु कोशिशि कंदो आहे। मिसाल मूं जेको हिते कोड कयो आहे इहो रिसेंटली धरती टीवी जो हिकिड़ो प्रोग्राम हुयो, म्यूज़िक नाइट विद जानज़ेब, जंहिंमें एंकर मेज़बान खां को सवाल कयो
ऐं हुन हिकिड़े ई जुमिले में केतिरा अंग्रेज़ीअ जा लफ़्ज़ इस्तेमालु कया। सो मूं हिते कोट कयो आहे, उहो जंहिंमें तव्हां ॾिसी सघो था। जीअं हिते लिखियलु आहे, मां ऑन स्क्रीन 2 खां 3 दफ़ा इहा ॻाल्हि बि करे चुकी आहियां त रिसेंटली ऑफर बि हुई कुझु वॾा सिंगर्स टॉप, या ॾिसी सघो था त डुएट, लाइन अप, इहे कुझु अहिड़ा लफ़्ज़ आहिनि जेके हुन हिक ई साईअ जे दौरान ॻाल्हाया, ॿियनि ॿोलियुनि जा हुन में यानी अंग्रेज़ी जा इस्तेमालु कया। नेक्स्ट प्लीज़। अच्छा, हे आहिनि क़िस्म इंट्रासेंटेंशनल जा। जेको इंट्रासेंटेंशनल हुयो असां क्लाउज़ लेवल ते कंदा आहियूं, वरी उनजो ई हिकिड़ो क़िस्म आहे इंटरसेंटेंशनल। इन में असां पूरो जुमिलो करे वरी असां ॿी ॿोली जो ॿियो जुमिलो खणी वठंदा आहियूं। फौरी तौर ते असां चयोसीं, मिसाल जी ॻाल्हि, असलम सुठो छोकिरो आहे, हाणे आहे ते जुमिलो ख़तमु थियो, असां जल्दी में पिक करे वठंदासीं बिकॉज ही इज़ हार्ड वर्कर। ॿियो जुमिलो असां खणी आयासीं मुकमल तौर ते। वरी उनजो ई ॿियो क़िस्म आहे एक्स्ट्रा सेंटेंशनल टैग स्विचिंग, जंहिंखे चयो थो वञे। जॾहिं असां ॻाल्हाईंदा आहियूं त ॻाल्हाईंदे फॉर एग्ज़ाम्पल मां चयो, बाबा मां वञा थी मार्केट कुझु फ्रूट वग़ैरह वठण जे लाइ। ओके, तव्हांखे ॻाल्हि आई सम्झ में? त जेको ओके जो लफ़्ज़ आहे, जंहिं ते जेको अॻियां हुनखे मुशाबा थो करे, सो उनखे असां छा चवंदासीं? टैग स्विचिंग। हाणे चऊं था असां इंट्रोवर्ट जा बि क़िस्म ॾिनल आहिनि, जिन में पहिरियों आहे लेक्सिकल लेवल। हाणे लेक्सिकल लेवल में असां मुतबादिल ॿोली तॾहिं इस्तेमालु कंदा आहियूं जॾहिं उन जा लफ़्ज़ असां वटि नाहिनि हूंदा, असांजी ॿोलीअ में नाहिनि मिलंदा। फॉर एग्ज़ाम्पल, मूंखे जलेबी वणंदी आहे, हाणे जलेबी जो अल्टरनेट असांजी ॿोलीअ में नाहे, त असां छा कंदासीं? स्विच करे उहो ॿी ॿोली मां खणी वठंदासीं। या फ्रिज आहे, कुझु ॾींहं मां स्टडी पई कयां, हुन ते लिखियलु फ्रिज खे कंहिं दौर में थधो दॿो चयो वेंदो हो, पर मुंहिंजे ख़्याल में इहो लफ़्ज़ राइज़ न थी सघियो। कुझु अहिड़ा लफ़्ज़ आहिनि जेके राइज़ नथा थी सघनि, उहे उन ई ॿोलीअ में सुठा था लॻनि जंहिं ॿोलीअ में जिन ऐजाद कयो असां वटि, उहा शइ ऐजाद थी असां वटि आई। सो लेक्सिकल लेवल मां मुराद जेको लफ़्ज़ असांजी ॿोली में न हुजे, असां उधर वठी पंहिंजी ॻाल्हि मुकमल कईसीं। फोनोलॉजिकल लेवल में बि ईअं ई आहे, असां मुतबादिल ॿोली जा लफ़्ज़ खयासीं, पंहिंजे तरीक़े सां हुनखे उचारियोसीं। अंग्रेज़ चवंदा च्युइंगम, असां चवंदासीं चीगम। अंग्रेज़ चवंदा कप, CUP कप, असां चवंदासीं कोप। खणी असां मुतबादिल ॿोली जो हिकिड़ो लफ़्ज़ खयोसीं, पर हाणे असां हुनखे पंहिंजे रंग में कीअं ढंगायूं, सो असां हुनखे पंहिंजो हिकिड़ो तरीक़े सां हुनखे लिबादो उड़ाए छॾींदासीं। मॉर्फोलॉजिकल, हिन में वरी इहो आहे त असां अक्सर मॉर्फोलॉजिकल लेवल हिकिड़ी उहा लेवल आहे, हिन में ग्रामेटिकली लेवल आई आहे, जंहिंमें असां जॾहिं कंहिं लफ़्ज़ खे जमा करिणो हूंदो आहे, उनखे पंहिंजी मर्ज़ी सां जमा करे छॾींदा, यानी उनखे सिंधीअ में ई जमा करे। जीअं टीचर्स इंग्लिश में जमा थींदा टीचर्स, त असां हुनखे चवंदासीं टीचरुनि खे त सॾु करे अचो, टीचरूं। सिंधी ॿोली जी इहा ख़ासियत आहे, सिंधी ॿोली जी इहा सूंह आहे, या ईअं घणी जंहिंजे सिंधी ॿोलीअ में इहा ताक़त आहे त हूअ ॿी ॿोलीअ जा लफ़्ज़ खणी कहिड़े बि तरीक़े सां उन सां दोस्ताना तालुकात क़ाइमु करे उनखे पंहिंजो करे थी वठे, ऐं पोइ हिकिड़ो वक़्तु अचे थो उहे असांजी ॿोलीअ जा ई किथे किथे लफ़्ज़ सॾाइण लॻनि था। अॻिते वधूं था, हाइब्रिड लेवल आहे, इन में मुरकिब लफ़्ज़, कंपाउंड वर्ड बि जंहिंखे चयो थो वञे, ॿिनि ॿोलियुनि जा लफ़्ज़ हूंदा आहिनि जिन खे असां मिक्स करे हिकिड़ो लफ़्ज़ ठाहींदा आहियूं। जीअं हवाई जहाज़ थी वियो या रेल गाॾी थी वियो। प्रोसोडिक लेवल आहे, इन में बि असां पंहिंजे हिकिड़ी शइ, हिकिड़ो जुमिलो खयोसीं ऐं उनखे असां पंहिंजी उचार में उचारियोसीं, पंहिंजे ई लहजे में। फॉर एग्ज़ाम्पल, असां चवंदासीं आई फिल अ फॉर्म, इंग्लिश में असां चवंदा आई फिल अ फॉर्म। जॾहिं पंहिंजे लय में ईंदासीं, जॾहिं पंहिंजे तरन्नुम में असां अची वेंदासीं, त असां हुनखे पंहिंजे तरीक़े सां। फ्यूज़ लैक्ट बि ईअं ई आहे, जीअं असां ॿ खयासीं, हर्फ़ जरे ते स्किप थी वेंदो आहे। जीअं उर्दू में असां इस्तेमालु कंदा आहियूं न, आबे हयात थी वियो या दर्द दिल थी वियो, इन्हनि खे असां सिंधी में ई खणी ईंदा आहियूं। मुतबादिल शयुनि खे असां जॾहिं इन्हनि लफ़्ज़नि खे असां खणी था अचूं पंहिंजी ॿोली में, तो दैट्स कॉल्ड फ्यूज़ लैक्ट। अच्छा, मुतबादिल ॿोलीअ बाबति आलमनि सां कुझु राया मिलनि था। पहिरियों रायो असांखे मिले थो विकिपीडिया जो, सभ खां वॾो आलिम असां वटि। जॾहिं बि लसानी ज़ाब्ते जी ॻोल्हा जी ज़रूरत पए थी त हिकु ख़तीब ॿियनि ॿोलियुनि या उन खां वधीक ॿियनि ॿोलियुनि जी मटा सटा
या मुतबादिल अंदाज़ में मतन खे बयान करण लाइ लफ़्ज़नि जो सहारो वठे थो, इहा ॻाल्हि ॿोल घणनि ई ॿोलियुनि ते बदल थी सघे थी। अहिड़ी सूरत में हिक खां वधीक ॿोलियुनि जी मटासटा जी ज़रूरत पए थी। कॾहिं कॾहिं ॻाल्हाईंदड़ खे पंहिंजो मक़सदु बयानु करण लाइ घणनि ई ॿोलियुनि जी जुज़ियात जो सहारो वठिणो पवंदो आहे। इहो हिकिड़ो नेचुरली सिस्टम आहे जंहिंखे असां रोके नथा सघूं। ॿियो आहे ईस्टमैन आहिनि यूरोप जा वॾा स्कॉलर। मुतबादिल ॿोली ॿिनि ॻाल्हाईंदड़नि जे विच में हम आहंगी खे हथी ॾिए थी। उहो अमल हिकु वांदड़ आबशार जीअं आहे जंहिंखे केर बि बिहारे नथो सघे। पंहिंजी ॿोलीअ मां ॿाहिरिनि ॿोलियुनि जा मुतबादिल लफ़्ज़ कढण वारो अमल चरियाए पई थी सघे थो। नथा कढी सघूं असां कोशिशि करण जे बावजूद बि। थर्ड असां वटि आहे सांता बाबरा आहिनि कैलिफोर्निया यूनिवर्सिटी जा प्रोफेसर, जिन जो चवणु आहे त मुतबादिल ॿोलियुनि जो इस्तेमालु शऊरी तब्दीलियुनि जे सबबु करे थिए थो, छाकाणि जो कंहिं बि समाज जो ख़तीब पंहिंजी गुफ़्तगू खे महदूद नथो करे सघे, पर हू पंहिंजी पसंदि जी ॿोलीअ जे लफ़्ज़नि, लहजनि ऐं लसानी ख़ासियतुनि जो इस्तेमालु करे ॿी ॿोलियूं ॻाल्हाईंदड़नि जे विच में समाजी फ़ासिले जी विथी खे ख़तमु करे ऐं अहिड़ी रीति पंहिंजे ग्रोह खे मज़बूत करे सघे थो। टे मां हिते ॾिना आहिनि आलमनि जा राया, इन खां वधीक मुंहिंजे मकाले में ऐड आहिनि। सिंधी ॿोली ॻाल्हाइण दौरान मुतबादिल ॿोलियुनि जो इस्तेमालु, अगरि ॾिठो वञे हिन खां थोरो असां माज़ीअ जी तरफ़ हलूं त माज़ीअ खां वठी करे असांजी सिंधी ॿोलीअ में ॿियनि ॿोलियुनि जा लफ़्ज़ राइज थियल आहिनि, जेके अॼु ॾींहं ताईं असां उन्हनि खे ॻाल्हायूं था। संस्कृत हुजे, अरबी हुजे, फारसी हुजे, जेका बि धारी क़ौम आई, जेका बि जंहिं सिंध जे मथां का कई, उहे सिंध जे मथां पंहिंजा निशान छॾे वई। कल्चर जे हिसाब सां बि अगरि असां ॾिसूं, ॿोलीअ जे हिसाब सां बि अगरि असां ॾिसूं त असां वटि जेको असांजी डोमिनेट लैंग्वेज आहे उहा सिंधी ई आहे, पर जेका सुपरा या सोर्स लैंग्वेज आहे, जंहिंखे असां माइनर लैंग्वेज था चऊं, उहा असांजी का धारी ॿोली हूंदी आहे, जेका हिन वक़्तु असां कोड स्विचिंग कयूं था, यानी मुतबादिल ॿोलियुनि जा लफ़्ज़ इस्तेमालु कयूं था, उहे घणे रीति सिंधी ऐं अंग्रेज़ी में थियनि था। सिंधी ऐं उर्दू जे केतिरा असां वटि मिसाल आहिनि, अंग्रेज़ी जा त खोड़ सारा मिसाल आहिनि। हिन वक़्तु वेठे वेठे स्पीच कंदे कंदे, प्रेज़ेंटेशन कंदे कंदे मूं ई अलाए केतिरा इस्तेमालु करे छॾिया हूंदा, उन्हनि में उर्दू जा पिण हूंदा। जेका राइज शइ आहे उन में सिंधी फारसी जा मुतबादिल अल्फाज़ बि इस्तेमालु कया था वञनि, सिंधी ऐं सराइकी, सिंधी ऐं अरबी। इन खां अलावा बि घणियूं ॿोलियूं आहिनि जंहिंजा लफ़्ज़ असांखे सिंधी ॿोलीअ में मुतबादिल तौर ते असां अल्टरनेटिव खणी करे पंहिंजी ॻाल्हि खे पूरो था कयूं। अच्छा, मुतबादिल ॿोलीअ जे उसरण जा सबबु, पहिरियों सबबु इहो इज़हार जो अनोखो अंदाज़ आहे, छाकाणि जो जॾहिं असां ॻाल्हायूं था असांखे इहो अंदाज़ सवलो थो लॻे त असां घणे क़दुरु इन खे ई गॾु हलाईंदा आहियूं। ऐं इंटर कल्चर कम्युनिकेशन सभ खां वॾो रीज़न आहे मुतबादिल ॿोलियुनि जे इस्तेमाल जो, जंहिंमें सभिनीनि खां पहिरियां असांखे हॉल्स टाइपोलॉजी ऑफ कल्चर थी मिले, जेका 1978 में आई हुई, ऐं जंहिंमें हिन चयो त उन मुल्क जा तव्हांजी ॿोलीअ जे मथां गहरा असर पवनि था जिन जूं सरहदूं तव्हांजे मुल्कनि सां मिलनि थियूं। ऐं ईअं ई आहे, ईरान जी सरहद असांजे मुल्क सां मिले थी त उन जो असांजी बलोची जे मथां घणो असरु आहे। राजस्थान जी सरहद थरपारकर सां मिले थी त तव्हां ॾिसो उन ॿोलीअ जो असरु असांजी थरपारकर जी ॿोलीअ जे मथां तमामु घणो आहे। केतिरियूं ई ॿियूं ॿोलियूं आहिनि जिन मुल्कनि जूं असांजी सरहदूं मिलनि थियूं, उन्हनि जा असांजी ॿोली जे मथां ऑटोमेटिकली असर थी था वञनि। उन खां पोइ आहे हॉफस्टेड 6 कल्चरल डायमेंशन्स ॾिना हुया, जंहिंमें हिन पहिरीं पॉइंट जेका रखी हुई त हमेशह उन कल्चर जी ॿोली घणो सर्वाइव कंदी जेको मुल्क ताक़तवर हूंदो। ऐं ईअं ई आहे, जेको मुल्क ताक़तवर आहे, डोमिनेट आहे हिन वक़्तु असांजे मथां यूरोप, त असां घणे क़दुरु जॾहिं ॻाल्हायूं था त अंग्रेज़ी ॿोली जा घणा लफ़्ज़ इस्तेमालु कंदा आहियूं। मीडिया जी ॿोली, टियों रीज़न असां वटि मुतबादिल ॿोली जे इस्तेमाल जो मीडिया जी ॿोली आहे। असां ॾिसंदासीं जेके बि एंकर्स या जेके बि आहिनि उते ॻाल्हाइण वारा, उहे बिल्कुलु असां जहिड़ा ई आहिनि, जेके ॿोलियूं ॻाल्हाईंदे ॻाल्हाईंदे ॿियनि ॿोलियुनि जा घणा ई लफ़्ज़ इस्तेमालु था करे वञनि। घर में वालिदैन जी ॿारनि सां ॿोली तमामु वॾो मेन जेको प्रॉब्लम हूंदो आहे उहो इहो ई आहे। उन खां पोइ मुतज़ाद कुझु जुमिला आहिनि जंहिंखे क्लैश चयो थो वञे, उन्हनि जो इस्तेमालु। मुतबादिल ॿोलीअ जे इस्तेमाल जा फ़ाइदा बि थींदा आहिनि। पहिरियों फ़ाइदो आहे असां वटि इज़हार जी आज़ादी आहे, असां खुले तरीक़े सां इज़हार करे था वठूं, नामालूम खां मालूम तरफ़ वञी था सघूं, का शइ
को लफ़्ज़ असांजी ॿोली में न आहे। अगरि कोई ॿुधाए थो त हिन ॿोली खे हिन लफ़्ज़ खे असांजी ॿोली में ईअं थो चयो वञे त असां उहो लफ़्ज़ असांखे मालूम थी वेंदो, असांजी नॉलेज में बि इज़ाफ़ो थी वेंदो, तालीम जे मैदान में मददगार थिए थो, तिजारती लाॻापनि ते असरु थिए थो, समाजी ॿधी उन में क़ाइमु रहे थी। नेक्स्ट, मुतबादिल ॿोलीअ जे इस्तेमाल जा नुक़सान। सभ खां पहिरियों वॾो नुक़सानु मादरी ॿोलीअ खां विथी, असां पंहिंजी मादरी ॿोलीअ खां घणो परे थी था वञूं, महदूद नज़र थी वञे असांजी उन सर्कल जे अंदरि ई सोचूं था। लफ़्ज़नि जी तब्दीली, केतिरा ई लफ़्ज़ असां तब्दील था करे छॾियूं, तालीम ते ख़राबु असर बि पवनि था ऐं सकाफ़त जी विछोटी बि आहे। नतीजो आख़िर में असांजो इहो ई थो निकिरे त मुतबादिल ॿोलीअ जो जाइज़ो वठण खां पोइ असां इन नतीजे ते पहुचूं था त कॾहिं कॾहिं पंहिंजी ॿोलीअ सां मुतबादिल ॿोलीअ जे लफ़्ज़नि, जुमलनि ऐं मुहावरनि जो इस्तेमालु दुरुस्त लॻे थो, छाकाणि त ग़ैर इरादी तौर ते जेकॾहिं लफ़्ज़ ॿियनि ॿोलियुनि मां असांजे ज़हन में अचनि था, उन सां ॿोलीअ जे बिगाड़ हूंदे बि वुसत थिए थी, पर जॾहिं साॻी ॻाल्हि सोचे सम्झे असां पंहिंजी ॿोलीअ में शामिलु करियूं था त लफ़्ज़नि जी अहिड़ी पैवंदकारी यकीनन हानिकार आहे। असां सम्झूं था त हथरादु लफ़्ज़ी टुंब या पैवंदकारी असुल ॿोलीअ खे कैंसर जेतिरो नुक़सानु ॾेई सघे थी ऐं असां खां असुल लफ़्ज़ लहजा खसिजी वेंदा। असां कोशिश करे ॿोलीअ जी बुनियाद सां हथ चुरांद न करियूं, बाक़ी ग़ैर इरादी तौर ते ॿियनि ॿोलियुनि जा लफ़्ज़ इस्तेमालु थियनि था ऐं अहिड़ो वाहिपो ॿोलीअ खे जिदत सां मिलाए जीअरो रखण में मददगार साबित थी सघे थो त इन में का बि ख़राबी न आहे, छाकाणि त के लफ़्ज़ हुए बि वक़्त सिर पंहिंजी माना पाण मटाइनि था। अहिड़ी रीत ॿोलीअ में तब्दीली अंतर अमल आहे, पर शर्त इहा आहे त हीअ तब्दीली ग़ैर फितरी न हुजे।